सांगड़ मां खे आगाह कयूं खिपरो रोड ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॿारड़ो फ़ौती वियो आहे। खे आगाह कयूं पिया फ़ौती ॿारड़े जी सुञाणप किशोर भील तौर थी आहे। संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा आहिनि। आगाह कयूं पिया सांगड़ मां खिपरो रोड ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॿारड़ो फ़ौती वियो आहे। फ़ौती ॿारड़े जी सुञाणप किशोर भील तौर थी आहे। सांगड़ मां खे आगाह कयूं पिया खिपरो रोड ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॿारड़ो फ़ौती वियो आहे। फ़ौती ॿारड़े जी सुञाणप किशोर भील तौर थी आहे। तफ़सील वठंदासीं सांगड़ मां एडी कुंभर खां। एडी आगाह कजो, छा तफ़सील आहिनि हादसे बाबति? जी एडी आगाह कजो, खिपरो रोड ते कार जी टक्कर में ॿारड़ो फ़ौती वियो आहे, इन जा छा तफ़सील आहिनि? नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं एडी कुंभर सां राब्तो थी सघे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया सांगड़ मां खिपरो रोड ते तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में ॿारड़ो फ़ौती वियो आहे। ॿिए राब्तो कयो आहे सांगड़ में एडी कुंभर सां। एडी आगाह कजो हादसे बाबति। बच्चा बंद स्टाफ आहे, उतां कार जो टक्कर आहे, जंहिंमें 10 ॿारनि जो आहे। बच्चा बंद जो रहवासी किशोर सराज भील जेको आहे सो दिमाग़ में धक लॻण करे थॾे ते फ़ौत थी वियो। जॾहिं त फ़ौती जो लाश पेरूमल इस्पताल आंदो वियो। जॾहिं इतलाह पुलिस पहुची आहे, पेरूमल पुलिस पहुची, जेका गाॾी आहे कार उन ड्राइवर खे तहवील में वरितो आहे। जॾहिं त फ़ौती जी माउ खे बेहोशी जा दौरान हुनजे घर में कहना मुतल आहे। जी महिरबानी अव्हांजी एडी तफ़सील खां आगाह करण लाइ।